بسم الله الرحمن الرحيم ألا بذكر الله تطمئن القلوب صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی پریشان حال انسانوں کے دنیا کی مصیبتوں میں حاصل انسانوں کے زندگی کی طرف سبھی کے سبب میں ہوا فرمایا کہ اللہ بذکر اللہ تطمئن القلوب. پریشان دل کے سکون سے اللہ کے ذکر میں مل سکے. اللہ جو ذکر کیڑی شیا جیسا انسان کا سکون ملتا علماء محدثین نے کیا نماز پڑھنے میں اللہ کا ذکر بنایا بھی ہو نماز میں اللہ کا ذکر قرآن پاک کی تلاوت میں اللہ کا ذکر لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ یہ اللہ کا ذکر استغفر اللہ معلوم گناہ کا معافی وٹی بھی اللہ کا ذکر سبحان اللہ و بحمدہ سبحان اللہ العظیم اللہ کا ذکر سبحان اللہ العظیم و بحمدہ استغفر اللہ یہ اللہ کا ذکر سبحان اللہ الحمدللہ اللہ اکبر یہ سب اللہ کا ذکر. حضور علیہ الصلوۃ والسلام نے اپنے مقام درود پڑھنے میں ایک معنی میں اللہ کا ذکر اللہ تعالیٰ کے ذکر کا نظام پریشان دل کے سکون ملے اور دلوں جرا سکون اطمینان میں عجیب دیوان اللہ تبارک و تعالیٰ انہیں ہکلے کیفیت عطا کا دعا نوانے کے جگہ دل اطمینان میں عجیب دیا دنیا و معافی کا چکتی بھی دیا اللہ کے ذکر آخرت کی طرف جڑتی بھی دیا. ایک طرح کا دلوں زندہ تھی مکن جو دنیا کی ہر شہر کے حقری بیکار انہیں معمولی چھڑ لگ دیا آخرت والی ننڈے کا ننڈی شہر ننڈے کا ننڈو عمل ان کے محبوب لگ دیا ان کی دلی کیفیت ایڑی تھی دیا جو کھادو پیتو کھائنا تب یہ سمجھنا بس لڑائی بہتری بھوک پوری کر دیا تو رکھو ملو سامو ملو یا قیمت ملو یا دیر سا ملو لڑائی ضرورت پوری کر دیا رغبت ہے شوق کھانا کی طرف نہیں ہوا جسمت لباس ڈھکنو تو بس جسم ڈھکنو شوقیہ لباس دیتا ان کی رغبت نہیں دیا پر یہ رات گزارنی ہے آرام کرنا تو وہ بہترین آسائشن والے بکرم جگہوں کی طرف ان کی رغبت نہ تھی دیا شوق نہ تھی دیا چاہتا ہے بس صرف رات گزارنی ہے آرام کرنا وہ مچھے چام کو کھپے وہ چپل ہو جائے یا چھت ہو جائے بڑے خیر آرام کھپے مانا دنیا میں معافی آ جیسا انکام ان کی دل آہستے آہستے کٹ کر دیا جنہیں اللہ کے ذکر کی طرف لگا دیا تو انہیں دل کے ان جسم کے جو سکون ہوا جو وہ جسم وہ دلوں وہ دماغ ان جسم جا ہوا اللہ تعالیٰ کے عاجزی میں کھڑی پہنائیں جھکی پہنائیں لڑی پہنائیں سجدے میں تشہد میں وہ جسم جا سند اللہ تعالیٰ کے ذکر میں اللہ تعالیٰ کے عبادت میں سجدے میں اچھی کرے جنہیں پہنائیں جسم جا سب عضو کھڑی پہنائیں جب تصور عضو انسان جا اللہ کے ذکر میں لگی گیا اللہ کی عبادت میں لگی گیا سب انسان کے چہرے میں اچھی گیا پر جب اللہ تعالیٰ کے ذکر کا غافل تو تھے تب وہ انہیں جو جسم انہیں جو چہرے میں وٹھا ہوا ماں چمت ہوا تو ماں نماز پڑھا پر جسم کی ہمت نہ تھی بھی دس جو کی کرے نماز پڑھے وضو کرے سکے رکوع کرے سکے سجدو کرے سکے سجدے میں گھڑی کھن کر سی سکے دل جو غافل آتے سجدے میں ہوں تو چلو جان چکے تو ہوگا غافل دلوں ہی ہوں گے طرح تو شیخ سعدی رحمۃ اللہ علیہ لکھے ہوا ایکڑے دفعے ایکڑو معمول دنیا کے حوادثات میں پریشان ہو دوستی یاری میں عشق و محبت میں پسند کے کاروبار باپار میں چھوٹو دو پریشان تھی دو دنیا جو عشق و محبت میں لگا دو ایڈو پریشان تھی جو سب کمزور تھی کھادو پیتو نہ پہ
जॾहिं सफ़ा कमज़ोर थी वियो पोइ हिकु भेरे पंहिंजे दिलि खे कन्हाईअ में वेही करे चवणु लॻो सभु जो सभु तुंहिंजे करे मां परेशान थियो दिलि सां मुखातब थी चवणु लॻो जेका शइ तोखे वणी आहे उन में तूं अटकी आहीं तोखे लिबास वणियो उन में अटकी वई पोइ लिबास खे हासिलु करण जे लाइ मां जेके जतन कया परेशान थियो तोखे ज़ाइक़ो लज़त दुनिया जे खाधनि जी वणी मां उन्हनि जे कढ पियुसि तबाह थियुसि जेका शइ मूंखे ॾिसम सां वणी वई तुंहिंजे करे दिलि मां तबाह थियो दिलि खे ईअं झंझोड़े दिलि सां धड़कनि सां मुखातब कयो दिलि वरी फौरन अखियुनि ॾे इहे सादा दड़का मुंतक़िल कया त मां दड़का थी खां अखियूं तव्हांजे करे ॾिसनि तव्हां उहो ॿियनि शयुनि खे पोइ पसंदि मां कंदी आहियां तव्हांजे वजह सां मुंहिंजो माहौल ख़राबु आहे तव्हांजे वजह सां मूंखे दड़का ऐं दावा था मिलनि अखियुनि जवाबु ॾिनो दिलि खे त ॾिसंदियूं त असां आहियूं पर टिक तूं कंदी आहे न ॾिसंदियूं त असां आहियूं पर पसंदि त तूं कंदी आहे न ॾिसंदियूं त असां आहियूं पर उन शइ खे क्लिक करे खणंदी त तूं आहे असां तुंहिंजे ताबे आहियूं जॾहिं दिलि ऐं अखियुनि जो झगड़ो हुन बंदे थियो तॾहिं चवणु लॻो तव्हां ॿिन्हिनि जे वजह सां मुंहिंजी तबाही थी आहे त ॾिसो इंसानु जॾहिं इस्लाह करण ते अचे थो त पंहिंजे पाण सां बि ॻाल्हाए थो थोरा ई देरि हर इंसान सां इहा कैफ़ियत थींदी आहे जॾहिं माण्हू परेशान थींदो आहे तनाव थींदो आहे पोइ पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो आहे यार मां बि त अहिड़ियूं अहिड़ियूं ग़लतियूं कयूं मुंहिंजी इन ग़लतियुनि जे करे त तबाही थी पाण सां माण्हू ॻाल्हाईंदो आहे पर जॾहिं ज़िंदा दिलि माण्हू थी थो वञे न उनजी कैफ़ियत ई अजीब आहे वरी परेशान दिलि थी थो वञे त उन जूं उनखे जिस्मानी तौर ते जेके चोटूं ऐं ज़रब ऐं धक लॻंदा आहिनि उनजी अजीब कैफ़ियत आहे रिवायत जे अंदरि अचे थो ग़ालिबन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु ने रिवायत आहे फरमाईं त हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकिड़ो शख़्स आयो पर हितां मथे मां ईअं रतु ॻाड़ींदो आहे मथे मां रतु ॻाड़ींदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पुछा फरमाए आवाज़ छो ख़ैर न आहे तुंहिंजी रतु थी वहे त उहो ख़ामोश थी वियो रुकिजी करे पाण संभाले हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जवाबु ॾियण लॻो त साईं मां रस्ते मां अचां पियो मुंहिंजे आॻो हिकिड़ी औरत गुज़री मुंहिंजी अखि उन औरत खे ॾिसी करे उन औरत ते टिकी वई औरत हलंदी पई वञे मां ॾिसंदो पियो वञा हलंदी पई वञे मां ॾिसंदो पियो वञा हलंदी पई वञे मां ॾिसंदो पियो वञा अचानक दीवार मुंहिंजे ऐं उन औरत जे विच में हायल बणिजी वई टकराइजी दीवार पोइ इहो आवाज़ त दुनिया जे शयुनि में जेको इंसानु ग़ाफ़िल थिए थो पोइ ईअं ज़रब वेठो खाईंदो धक वेठो खाईंदो चुटिजंदो वेंदो चवण जो मक़सदु इहा जंहिं माण्हू पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त कई उन पंहिंजे दिलि जी हिफ़ाज़त कई जंहिं दिलि जी हिफ़ाज़त कई उन पंहिंजो पाण खे जंहिं नम जे ॿाहिरि बचायो जंहिं पंहिंजो अखियुनि खे संभालियो तॾहिं त पुराणे ज़माने में हिंदुस्तान जो अकबर बादशाह साणी जॾहिं गुज़रियो उन हिकिड़े दफ़े जिनी हिकिड़ी तमन्ना रखी त अॼु मिर्ज़ा साहब गुज़रियो हो अॼु मिर्ज़ा साहब जे कचहरी में वञी करे विया वियो पर मिर्ज़ा साहब फ़क़ीर माण्हू हो बुज़ुर्ग माण्हू हो उन वटि को ख़ासि खादिम नौकर चाकर कोन हो हीउ जो वियो उन वटि त पाणीअ जी हिनखे तलब थी हाणे मिर्ज़ा साहब खे चई बि न सघियो त मूंखे पाणी पीआरियो नौकर चाकर बि कोन्हे जे चवंदुमि त मिर्ज़ा साहब पाण उथी पीआरींदो अकबर बादशाह पाण उथी उन दौर जे नदीअ मां चिकर जी जेका ठहियल हूंदी आहे उन मां पाणी खणी करे पाण पीतई पर गिलास वरी उन ते ऊंधो रखी छॾियो कंहिं माण्हू जी आदत हूंदी आहे ऊंधो रखंदा आहिनि त मथां हिन में गिलास में का शइ पइजी वञे या के सवण वठंदा आहिनि त सिधो सुठो कोन्हे ऊंधो ॼमो आहे हिन ऊंधो रखी छॾियो वरी अचे वेही रहियो मिर्ज़ा साहब ॾिठो त पाणी पी आयो आहे हिकु त पीतई गैर शरई तरीक़े सां बीठे पीतई हिकु ईसाईअ में गिड़काई वरी गिलास रोपतो रखे चलो वेही रहियो थोरी देरि में वरी चवणु लॻो त साईं तव्हां वटि को खादिम कोन्हे छा ख़िदमत वारो हुकुम कयो त मां तव्हांखे मोकिले ॾियां पोइ ख़िदमत वारो मिर्ज़ा साहब चयोसि हाणे बसि कर हिकु त आयो आहे अजीब टाइम ते मुंहिंजे ज़िक्र फ़िक्र जो टाइम आहे उनखे सीड़ाई वरी ॿियो को कमु कोन आई कमु हुजे त ॿुधा उहो बि कोन आई मूंखे बि सीड़ाइणु आहे वरी जो पाणी पीतई गैर शरई तरीक़े सां गिलास रखे ऊंधो वरी हाणे हिकिड़ो ॿियो माण्हू मुंहिंजे मथे में फिट कान थो लॻे जंहिंखे संभालण में मुंहिंजो वक़्तु ज़ाया
पंहिंजूं ज़रूरतूं मां पूरियूं करे सघां थो, मूंखे ॿिए जी ज़रूरत कहिड़ी आहे? उहो जेको ॿियो माण्हू हुनखे संभालणो वरी अलॻि फिक्र। त इहे उन्हनि माण्हुनि जूं कैफ़ियतूं आहिनि जेके साहिब दिलि। अञा हिकिड़ो ॿियो माण्हू आयो, बहितरीन गर्मीअ जे मौसम में ताज़ा मिठा अंगूर वठी करे मिर्ज़ा साहिब यादो रखे, साईं हे अव्हांजी ख़िदमत में खणी आयो आहे। मिर्ज़ा साहिब मिठा अंगूर ॾाढा भला, उहो हमारा इंतज़ार हो त साईं मुंहिंजी तारीफ़ कंदा। त यार वाह वाह ज़बरदस्त, साईं खाओ न। मिर्ज़ा साहिब खणी हिकिड़ो ॿ दाणा खाधा, पर त बि मिर्ज़ा साहिब हुनजी का तारीफ़ न कई, ख़ामोश वेठो हो। हुनखे चूंकि तारीफ़ घुरिजे भई, के माण्हू असां में ईअं हूंदा आहिनि न, पंहिंजी का शइ ॾींदा आहिनि पोइ तलब चाहत रखंदा आहिनि त जेकर हिन शइ जी तारीफ़ कई। पर मिर्ज़ा साहिब मथे अंगूर खाधा, तारीफ़ न कई। हुन वरी पुछणो कयो, साईं भला अंगूर सही आहिनि? मिर्ज़ा साहिब चयो अंगूर सही आहिनि, पर मुर्दनि जी बूर थी अचे अंगूर मां, मुर्दनि जी बूर थी अचे अंगूर मां। इहो बड़ा हैरान थी वियो, अंगूर मां खाधा, मूंखे त कुझु महसूसु न थियो। मिर्ज़ा साहिब खाधा आहिनि त हुनखे मुर्दनि जी बूर थी अचे। फिक्र थी पियो, उथियो मिर्ज़ा साहिब वञा, जंहिंखां बाज़ार मां अंगूर वरितई उनखां पुछई किथां आंदई? चई मां फलाणे माण्हूअ खां। पोइ फलाणो माण्हू हुन वटि पहुतो, हुनखां पुछी किथां आंदई? चई मुंहिंजे बाग़ में अंगूरनि जी वरल आहे, मां पंहिंजे बाग़ जा खणी आयो, हिनखे खपाए ॾिना। पुछईंसि तुंहिंजो बाग़ किथे आहे, मूंखे ॾेखार। हुन सां वञी करे जॾहिं हुते पहुतो, पाड़े वारनि माण्हुनि सभिनी ॿुधायोसि त इहो बाग़ हिनजो बाग़ कोन्हे, इहो क़ब्रिस्तान आहे पुराणे ज़माने खां वठी। उहो हिन पाए करे हुन में खणी पंहिंजो बाग़ पोखियो आहे। हक़ ते बुज़ुर्ग खे अंगूरनि मां मुर्दनि खे उहे पई अचे। इहा सॼी निस्बत साहिब दिलि माण्हू जी आहे। जंहिंजी दिलि ज़िंदा आहे, अलाह ताला हुनखे मामूली शइ में महसूसु कराईंदी आहे। आम माण्हू गाफ़िल जेको आहे उनखे इहा शइ महसूसु न थींदी आहे। अलाह ताला तव्हां असांखे बि साहिब दिलि बनाए। अलाह ताला तव्हां असांखे बि पंहिंजे हिननि बाननि मां पंहिंजे मुक़रर बाननि में शुमार फरमाए। ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर